साहब हे कोर्ट जो जेको अॼु फ़ैसिलो थियो आहे सेशन जज शिकारपुर जो इनखे तव्हां कीअं ॾिसो था? शुक्र अलहमदुल्ला, अल्लाह जी महिरबानी आहे। अल्लाह साईं जी महिरबानी सां इन केस में भी अल्लाह साईं महिरबानी कई, सुरखरू थियाऊं ऐं 13 सालनि खां इहो केस हले पियो। अॼु हितों उहो थियो आहे 2-3 ॾींहं पहिरियों सुप्रीम कोर्ट पाकिस्तान में इहो फ़ैसिलो आयो ऐं अॼु हिते आया आहियूं। अल्लाह जी महिरबानी आहे, हितों जे ग़रीब दोस्तनि भाइरनि पार्टी वर्करनि जी महिरबानी आहे, उन्हनि जी दुआनि सां अल्लाह महिरबानी कई, बरी थी आहे। अमीर साहब, असांजे हिन इलाइक़े में हिकिड़ो अहम इशू साम्हूं आयो आहे। सरदार भियो महर बिरादरी जी सरदारी में सरदारी वारो मामिलो सरदार मोहम्मद खान मर उनजे अलीगोर खान मर साम्हूं आयो आहे। इनखे तव्हां कीअं ॾिसो था रवायतुनि खे? इहो हिकिड़ो मतिलबु मां त चवां थो ग़लति ॻाल्हि आहे। सरदार सभिनी जो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, पर जेके इन दुनिया में इन सिस्टम में हिकिड़ा क़बाइली सिस्टम हूंदा आहिनि, उन कबीले जो हिकिड़ो सरदार थींदो आहे, उहो वाहिद हिकिड़ो ई माण्हू हूंदो आहे। ऐं महर कबीले जो जेको सरदार आहे उहो चीफ सरदार ग़ुलाम खान हो ऐं उन खां पोइ हाणे सरदार मोहम्मद खान आहे। ऐं मां हिन शइ जी मज़म्मत बि कयां थो ऐं हिकिड़ो ॾाढो ग़लति इहो हिकिड़ो अमल आहे ऐं अहिड़ी शइ न थियणु घुरिजे। ऐं सरदार अलीगोर खान बि पाण हिकु सम्झदार माण्हू आहे ऐं मां सम्झां थो उनखे अहिड़ो क़दम न खणणु घुरिजे। हूअं जेकॾहिं इहो थिए थो त उन जो छा थींदो? अॼु जेको कट थिए थो सुभाणे 6 तारीख़ ते, इन कठ खे कीअं ॾिसो था जेको सरदार अलीगोर घुरायो आहे? साईं, असां त पंहिंजी मान जी त जेके बि बिरादरियूं मुंहिंजी सरदारी में अचनि थियूं या मुंहिंजो ख़ानदान, मुंहिंजी फैमिली, असां सभु गॾे असां सरदार ग़ुलाम खान जे फर्ज़ंद जेको महरनि जो चीफ सरदार आहे, असां हुनजी सपोर्ट कंदासीं। ऐं असां हमेशह जेको बि सरदार हूंदो आहे जंहिंते पग हूंदी आहे उनजी सपोर्ट कंदा आहियूं। ऐं ईअं ई तव्हांखे ख़बर आहे असांजे पंहिंजे कबीले में सरदार वाहिद खान ऐं असां में केतिरा बि सियासी तौर ते इख़्तिलाफ़ात हुया, उहो असांजो चाचो बि हो, लेकिन असां कॾहिं बि सरदार वाहिद खान खां अलावा कंहिं ॿिए खे सरदार न चूंडियोसीं। मिर साहब, नेब में तव्हांजो केस हले थो पियो, उनजी छा पोज़ीशन आहे? इंशाल्लाह अल्लाह साईं मदद कंदो ऐं उन मां बि इंशाल्लाह जीअं ॿियनि केसनि मां बरी थियाऊं, सुरखरू थियाऊं, अल्लाह साईं मदद कंदो, इंशाल्लाह इन केस मां बरी थींदासीं।